नाज़रीन असीं वक्त मौजूद हूँ तालुके फैज़गंज हेडक्वार्टर वाटर सप्लाई स्कीम पक्काचंग में ॿुधाईंदो अॻूणो वज़ीर आला सिंध सैयद कायम अली शाह फैज़गंज वाटर सप्लाई के अपग्रेड करे वाटर बोर्ड जो दर्जो ॾिनो जंहिंजी लखें रुपया लागत रखी वई जेको अॼु ॾींहुं ताईं बि फैज़गंज वासियुनि खे मिठे पाणी जी सहूलियत न आहे। गॾोगॾु इहो ॿुधणु जेके फैज़गंज जा जेके भर पासा जेके इलाइक़ा आहिनि करूंडी उमन जलालजी भंगू बेणिया जेके ॻोठ आहिनि ॻोठ रमतुल्ला चांग या हाकिम अली रतड़ या ॻोठ मज़ार चांग में हुते वाटर सप्लाई स्कीम लॻायूं वयूं पर हुते वाटर सप्लाई स्कीम अञा ताईं चालू न थी सघियूं आहिनि। हेॾी बजट हुअण बावजूदि जेके भर पासे इलाइक़ा आहिनि उहे जेके शहरी आहिनि उहे जर जो पाणी वापराए रहिया आहिनि जंहिं सबबु हितां शहरीनि में काफ़ी जेके बीमारियुनि जो जनम वरितो आहे। गॾोगॾु इहो ॿुधण आहे जेका पब्लिक हेल्थ जेका इंतिज़ामिया उन हिकु अनोखो कारनामो कयो आहे। ॻोठ मज़ार खान चांग में हिकु ई ॻोठ में हुननि 7 वाटर सप्लाई स्कीमूं ॾिनियूं आहिनि ऐं जेका ॻोठ रमतला चांग में जेका स्कीम आहे हुते मशीनरी बि चोरी थी विया आहे। उन खां बाद जेका ॻोठ हाकिम रतड़ में जेके वाटर सप्लाई स्कीम क़ाइमु कई उन जो जेका मशीनरी उहो बि जेको हुतो गुम थी विया आहे ऐं हिते हेॾो अमलो मुक़ररु कयो आहे पर हिते को बि अमलो कोन्हे। हिते जेको वाटर सप्लाई स्कीम साल संभाल न कबी। गॾोगॾु इहो ॿुधण जेके हिते फैज़गंज वाटर सप्लाई स्कीम जेके पाणी जा तला आहिनि हुते रोलू कुतनि 50 तना ठाहे छॾिया आहिनि। सरासरी पब्लिक हेल्थ खाते वारनि जी नाहेली आहे जंहिं सबबु फैज़गंज वासियुनि खे अञा ताईं पीअण जो पाणी हिकु चैलेंज बणियल आहे। गॾोगॾु इहो ॿुधण लाइ हे जेको तालुको फैज़गंज हिते शदीद गर्मी आहे हिते शदीद हिते पाणी जी किल्लत आहे ऐं इहो ॿुधण लाइ सुप्रीम कोर्ट आला पाकिस्तान बि जेके सिंध में नाकारा पियल वाटर सप्लाई स्कीम आहिनि हुननि जो नोटिस वरितो ऐं जस्टिस मुस्लिम हानी खे उन वाटर कमीशन बोर्ड जो सरबराह कयो जंहिं पूरी सिंध समेत हिते फैज़गंज में बि टे दौरा कया जिन पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया खे छंड पटी जो हुकुम ॾिनो त फैज़गंज वासियुनि खे 15 ॾींहनि अंदरि साफ़ ऐं पाक पाणी मुहैया कजो पर वाटर सप्लाई जस्टिस मुस्लिम हानी जे हुकुमनि खे पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया थुॾे छॾियो आहे। इन हवाले सां जेके हितां जा समाज जा अॻवान आहिनि जेके शहरी आहिनि असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर एॾी वाटर सप्लाई स्कीम जी बजटूं आहिनि त बावजूदि बि फैज़गंज वासियुनि खे अञा ताईं पाणी फिराम न थी सघियो आहे। हाणे हिते जेकी फैज़गंज जी सूरत हाल आहे ही ज़िले खैरपुर जो पछाड़को तालुको आहे। हिते का बि आवाम जी शहरनि जी चाहे ॿाराड़ी जा ॻोठ हुजनि मालिकी कान्हे ऐं हिते अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते असां वटि फैज़गंज में काफ़ी इलाइक़नि में ज़हरीलो कड़ो पाणी आवाम वापराए पई। उनखां पोइ तव्हां फैज़गंज जे शहर पक्काचांग में ॾिसो मुकमिल जेकी बि पक्काचांग शहर जी एरिया आहे आबादी आहे उते कड़ो ऐं ज़हरीलो पाणी आहे ऐं उहे मजबूर आहिनि शहरी जेके आहिनि उहे पाणी पीअण ते मजबूर आहिनि ऐं उन पाणी पीअण जे ई करे जेको आहे सो हिते दिलि जा मरीज़ ऐं टाइफाइड ऐं उन जे हवाले सां काफ़ी मर्ज़ जाॻिया आहिनि। रही ॻाल्हि पब्लिक हेल्थ जी, पब्लिक हेल्थ हिकिड़ो अहिड़ो यज़ीदी इदारो आहे जो उन खां न नेब पुछा पई करे न उन जी का आडेट आहे। 3 महीननि जे लाइ असांजे खैरपुर खे अच्छा मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त खैरपुर में पब्लिक हेल्थ खे 2 हिसनि में विरायो वियो आहे। हिकिड़ो आहे जेको आहे सो कामिली शाह जे हवाले पंहिंजो खैरपुर में जेकी पब्लिक हेल्थ आहे, ॿी आहे MNA जेको असांजो हितां फैज़गंज ठरी मीरवाई नारे जो जेको MNA आहे सैयद फज़ुल शाह उन जे अंडर में आहे राणीपुर जेको आहे सो जेको पब्लिक हेल्थ खातो आहे उते उन जे ॻोठ में ई ऑफिस आहे। उन खां सवाइ कोई बि बजट या सिग्नेचर या साइन पब्लिक हेल्थ वारा कंदा कोन्हनि। राणीपुर खां जेके असां वटि हिते स्कीमूं ॾिनियूं हुयूं पब्लिक हेल्थ खाते वारनि उन्हनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई करे पंहिंजो सॼो निज़ाम करे ऐं उहो ठाहियो, बाक़ी आवाम खे को बि पाणी न मिली सघियो। हिते तव्हां ॾिसंदव फैज़गंज ॾिसो पक्काचांग जी वाटर बोर्ड आहे उनखे कामिली शाह जे जेको आहे इक़्तिदारी दौर में वाटर सप्लाई खे अपग्रेड करे उनखे वाटर बोर्ड जो दर्जो ॾिनो वियो जंहिंजी 10 करोड़ रुपया जेको आहे उते बजट रखी वई। हुननि छा कयो उहे 10 करोड़ रुपया जेको आहे सो कंहिं तरीक़े सां खाधऊं जो उन खे जानेटर बि जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजो नाकारा घुराए उनखे रंग रूप करायो वियो ऐं सॼी मशीनरी जेकी बि आहे उहा जेको आहे सो काबाड़ मां वठी उन जे पाइपनि खे उन्हनि खे रंग करे ऐं जेको आहे सो उनखे ठाहे ऐं उनखे जेको आहे बजट ॼाणाई वई। 10 करोड़ रुपया ईअं हड़प कया विया ऐं जेके पाइप विछाया विया आहिनि उहे पाइप जेके आहिनि उहे तबाह थी विया आहिनि
ऐं वाटर सप्लाई जो जेके कनेक्शन जेके आहिनि उहे माना मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तसर कनेक्शन ॼाणाए हर शइ करे ऐं जेको आहे सो हुननि कागज़नि में इहो बणाए छॾियो आहे त पक्का चांग में शहरनि खे साफ़ ऐं मिठो पाणी मिले पियो। ऐं नेब खे जेको आहे इहा अपील कंदुसि त पहिरियों त अची पक्का चांग में ॾिसो त वाटर बोर्ड जेके आहिनि 10 करोड़ हिकिड़ा कामिली शाह जे दौर में मंज़ूरु थिया, वरी उनखां पोइ वरी ॿियो दौर चेंज थियो, वरी 10-12 करोड़ रुपया उन में मंज़ूरु कयूं, वरी रिपेयर जा मंज़ूरु करायूं। उहे सभु पब्लिक हेल्थ ऐं कुझु ठेकेदार, जेके ठेकेदार सियासतदान पीपल्स पार्टी जा जियाला, पीपल्स पार्टी जा जेको आहे सो अॻुवान, उहे ई ठेकेदार ऐं कुझु भाइटनि जे नाले ते, कुझु सोटनि जे नाले ते उन्हनि ठीका खणी उहे पैसा जेको आहे सो हड़प कया। उनखां पोइ वरी तव्हां ॿिए हंधि ऐं कुझु भाइटनि जे नाले ते, कुझु सोटनि जे नाले ते उन्हनि ठीका खणी उहे पैसा जेको आहे सो हड़प कया। उनखां पोइ वरी तव्हां ॿिए हंधि तव्हां फैज़गंज खां ॾिसो, हाकिम अली रतड़ जो जेको आहे सो ॻोठु आहे, उन जी हिकिड़ी स्कीम मंज़ूरु थी, उन जा पैसा खाइजी विया। उनखां पोइ तव्हां भंगू बैण में ॾिसो, उते माण्हुनि कब्ज़ा करे छॾिया वाटर जेको आहे सो वाटर सप्लाई स्कीमनि ते, उते ओतागूं ठही वियूं, बंगला ठही विया, वाटर सप्लाई थपा थी वई, अवाम खे भंगू बैण जी अवाम खे पाणी कोन मिलियो। कोटलालू में बि साॻी हालत आहे, अकरी तव्हां वञो उते साॻी हालत आहे। बहरहाल हीउ जेको पब्लिक हेल्थ जो खातो आहे, इहो यज़ीदी खातो आहे, जेको पैसा त अचनि पिया पर खाॼियो वञनि। पाणी जेको आहे सो फैज़गंज जी अवाम खे फुड़ो फुड़ो जे लाइ बि तड़फायो थो वञे, उन्हनि खे साफ़ ऐं मिठो पाणी नथो ॾिनो वञे। साफ़ ऐं मिठो पाणी न ॾियण जे करे जेको आहे सो हिते मुख़्तलिफ़ बीमारियुनि जनम वरितो आहे, जेके माण्हू वीचारा मजबूर पियनि था। तव्हां जेको आहे सो हिते इलाइक़े में तव्हां हलिया वञो, अहिड़ा अहिड़ा ॻोठ आहिनि जिन में ज़हरीलो पाणी आहे, जंहिंमें तव्हां मिठो चांग हलिया वञो, बलोच खान जो ॻोठ जो जेको आहे सो ॻोठु आहे बलोच खान चांग, उन ॻोठ में हलिया वञो, चाहे उन खां जेको आहे हाजी सिजाल ख़ासकेली में तव्हां हलिया वञो। उनखां पोइ मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि जेके ज़हरीलो पाणी वापराइनि पिया, पर हिते जेको आहे सो नाले में पब्लिक हेल्थ खातो आहे, पर उन में पब्लिक हेल्थ खातो वाटर सप्लाई स्कीमनि खां अलावा जेके पैसा ॿिया जेके फंड रिलीज़ कयूं 20-25 करोड़ रुपया ड्रेनेज ऐं उन्हनि सिस्टमनि जा, उहे खाइजी विया ऐं उन्हनि ते बि सियासत कई वई। त बाबा हिते अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजे फैज़गंज में जी नाज़रीन, तव्हां PTI अॻवान इमदाद चांग जो तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं हिन जो इहो चवणु आहे त तालके फैज़गंज में 19 वाटर सप्लाई स्कीम आहिनि जंहिंजी लाॻत 46 करोड़ रुपया रखी वई, पर हेॾी बजट रखण बावजूदि फैज़गंज अवाम खे पाणी जी बूंद बि न मिले। हिन एंटी करप्शन नेब ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त इंजीनियर ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जेके वबाई बीमारियां जो वठी थी आहिनि नथी थी, टाइम टेबल थी गया नथी थी। बेलदार अपने सरा कम करसी ये जो है किने पानी दा तला है उही चेडा बाकी ओदे सफाई दे के लगे फोन करे घुरायो हुयो आहे न न फोन करे कोन घुराया। जेकॾहिं तव्हांखे फोन करे न घुराए त तव्हां अचो हाणे जहिड़ी ॻाल्हि केर तव्हांखे फोन करे वो हाणे ॻाल्हि यार मुंहिंजे छोकिरे खे धक लॻी पियो, मां इन करे मूंखे लेट थी न त मां आचर ते बि हिते हूंदो आहियां। तव्हां हिते ईंदा हो, असां वेठा हूंदा आहियूं न, तव्हां सां खणी न मिलंदा आहियूं, तव्हां हिते पहिरियों ॾिसी सभु कुझु लिखी था वञो, असां तव्हांखे चयो आहे कुझु कदम। अच्छा इंजीनियर एसटीओ वगैरह ईंदो आहे हा ईंदा आहिनि, रोज़ ईंदा आहिनि न रोज़ कोन ईंदा आहिनि। अच्छा वाटर सप्लाई की टाइमिंग छा आहे, हलण जी टाइमिंग छा आहे? सुबुह जो 9 बजे, सुबुह जी 9 बजे ईंदी आहे न लाइट, त ऑपरेटर ईंदो आहे अची हलाईंदो। अच्छा बिजली माना न हुजे पोइ न हलंदो? बिजली न हूंदी आहे पोइ जनरेटर ते। जनरेटर ते? हा असां जॾहिं आया वाटर सप्लाई स्कीम हले कोन थी, शहर शिकायत हाणे सॼो ॾींहुं कोन थी हले, छो जो अॻिते पैम फादा पिया आहिनि। टाइम टेबल सुबुह जो 8 बजे बाबा हो सुबुह जो 8 हो सुबुह 42 करोड़ रुपया बजट आई आहे। 42 करोड़ रुपया जेका कागज़ी कार्रवाई में थी चुको आहे, इन में केतिरा चक्कर हे जेके हितां जा आहिनि सियासी माण्हू मुलवस आहिनि, हितां जेके ऑफिसर मुलवस आहिनि, उहे पैसा खाई विया आहिनि, लेकिन कमु प्रैक्टिकली कोई बि न थियो आहे। असांजे ॻोठ रमतला चांग में तमामु हिकिड़ी ख़तरनाक सिचुएशन अची वई आहे, पाणी तमामु उते ख़राबु थी वियो आहे। जेको उते जेको सिस्टम आहे वाटर सप्लाई वारो घणे टाइम खां बंदि पियो आहे। कागज़ी कार्रवाई में उन खे 2-3 चक्कर रिपेयर कयो वियो आहे, उन खां करोड़ रुपया उनजी बजट खाई विया आहिनि, हितां जा ऑफिसर खाई विया आहिनि, लेकिन उते को प्रैक्टिकल कमु कोई बि न थियो आहे। असांजी इहा गुज़ारिश आहे त असां जेको आहे एप्लीकेशन ॾियूं था, एहतिजाज कया आहिनि, असां हड़तालूं कयूं आहिनि, को एक्शन छो नथो एक्शन थिए? बिल्कुलु तव्हां मीडिया वारा आहियो, तव्हां हींअर हलो, जेका सिचुएशन पोज़ीशन ॾिसो, तव्हां पाण तस्लीम कयो, तव्हां फ़ोटो ई वठो, बिल्कुलु नाकारा बणियल आहे सिस्टम, केतिरनि सालनि खां बंदि पियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त बराए महिरबानी ते नज़रसानी कई वञे, इन ते प्रैक्टिकली कमु कयो वञे, ऐं जेको आहे सो हिते आवाम खे साफ़ु पाणी मुहैया कयो वञे, इन खे बहाल कयो वञे, इन्हनि खे पैसा खाए था कमु नथा कनि।
अच्छा ऐं नेब या एंटी करप्शन इन समूरे मसइले पर तहरीक में आई आहे कुझु? न न बिल्कुलु ख़ामोश आहे, उहो त बिल्कुलु ख़ामोश आहे। असां सम्झ नथी अचे त इहा ख़ामोशी छाजे करे, इहो राज़ कहिड़ो, असां का सम्झ नथी अचे। तव्हां समाजी अॻवान वसीम इक़बाल चांग जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं हिनजो इहो चवणु आहे त तालके फैज़गंज में 19 वाटर सप्लाई स्कीमूं आहिनि ऐं हेॾी वॾी स्कीम हुअण बावजूद बि जेको फैज़गंज तालको आहे या फैज़गंज तालके जी अवाम आहे जेके भरपासा इलाइक़ा आहिनि उहो मिठे पाणी जी सहूलियत खां महरूम आहिनि। समाजी अॻवान वसीम इक़बाल सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त फैज़गंज वासियुनि खे मिठो ऐं साफ़ पाणी ॾिनो वञे। अॻु में सुप्रीम कोर्ट जो रिटायर जज अमीर हानी हिते आयो हो, जंहिं 3 दौरा असांजे फैज़गंज जा कया। उन वक़्त खां वठी 19 वाटर सप्लाई स्कीमूं असांजे तालके फैज़गंज में आहिनि, जन ते 46 करोड़ रुपया ख़र्च थियल आहे ऐं उहो 46 करोड़ ई नाकारा थी चुको आहे। कंहिं बि ॻोठ खे मिठे पाणी जी सप्लाई मौजूदु कान्हे। माण्हू टोटल जेके आहिनि जर जो पाणी था पीअनि, उन में पाणी में 70% संख्यो आहे, जंहिंमें के माण्हू जी ॻोठ रहमतुल्लाह चांग आहे, मारूफ राजपरा या ॿिया ॻोठ आहिनि, उते माण्हू कारी कामिण ज़रिए मरी चुका आहिनि। इहो पाणी जो सबबु हो सॼो। पर इन बावजूदि असां मीडिया ते वॾनि MP MNAs खे, पाकिस्तान गवर्नमेंट खे, चीफ मिनिस्टर खे इतला ॾींदा रहिया आहियूं, अख़बारुनि में बयानु ॾींदा रहंदा आहियूं, एहतजाज कंदा रहिया आहियूं, पर अॼु ॾींहुं ताईं असांजी गवर्नमेंट जे कन ते बि का जूं न चुरी आहे। अचूं था पंहिंजे पक्का चांग ते। पक्का चांग जी वाटर सप्लाई स्कीम खे जेको आहे अपग्रेड बि कयो वियो। उन ते करोड़ रुपया नई साबिक़ा चीफ मिनिस्टर साईं कायम अली शाह बजट 1 करोड़ रुपया रखी, जंहिंमें उहा ऑफिसर शाही खाई वई ऐं 1 रुपयो बि उन जो वाटर सप्लाई स्कीम ते ख़र्च कोन थियो। अवाइली पुराणा पाइप लॻल आहिनि, जंहिं महिल वाटर सप्लाई खे पाणी खे हलाइनि था त उहे पाइप फाटी था पवनि ऐं घिटियुनि में पाणी बीही थो वञे, जंहिंमें असांजी सोलिंगूं या घिटियुनि जा जेके रस्ता आहिनि उहे पटिजी चुका आहिनि। हालात अहिड़ा थी विया आहिनि जो असां तइजुब था खाऊं पाकिस्तान गवर्नमेंट ते, सिंध गवर्नमेंट ते, पंहिंजे MP MNAs ते, अॻियां MNAs या MPs कंहिं बि असांजे तालके फैज़गंज ते का बि नज़रसानी न कई आहे। जी ईअं थो सम्झ में महसूसु थिए त असां पाकिस्तान जो तालको त न आहियूं, ज़िलो ख़ैरपुर जो तालको त न आहियूं, पर इंडिया जो बि शायदि न आहियूं, न त उहो का सारलय आहे। पर असां बॉर्डर जो इलाइक़ो आहे, तालको आहे, ऐं असांखे पसमानदा इलाइक़े में रहूं था। असांखे बाक़ाइदे पंहिंजी धरती ते, पंहिंजी ज़मीन ते जेको आहे बाक़ाइदे जलावतन कयो आहे। अहिड़ियूं दरख़्वास्तूं असांजूं नेब में बि पहुतल आहिनि। असांजी यूनियन काउंसिल जो चेयरमैन साहब मौजूदु आहे, उन खे चवंदा रहूं था। ॻोठ मज़ार ख़ान जी आहे वाटर सप्लाई स्कीम, सिटी पक्का चांग जी वाटर सप्लाई स्कीम आहे, उन्हनि रहमतुल्लाह चांग जे ॻोठ जी वाटर सप्लाई स्कीम आहे, ज़मार ताहिर जे ॻोठ जी वाटर सप्लाई स्कीम आहे। सभु नाकारा पियल आहिनि। जॾहिं त असांखे उन जे अमले ॿुधायो आहे त यूनियन काउंसिल जे पक्का चांग जे अकाउंट में 6 करोड़ रुपया मौजूदु आहिनि ऐं ख़र्च करण जे लाइ तयारु कोन्हनि। सदाईं इहा पैसा असांजे MP MNAs जा लेप्स थी वेंदा आहिनि, पर हू अवाम जी भलाई जे लाइ ख़र्च करण जे लाइ तयारु न आहिनि। बाक़ी पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर गाॾियुनि जो ख़र्च ॿुधाईंदा। शहर में जेकॾहिं 50 रुपए जी सेड़ी हारे वेंदा त उनजो 5000 रुपया बिल ठाहींदा ऐं हे जेका आहे फायर ब्रिगेड जेका आहे उन जो ख़र्च ॿुधाईंदा। पर उहे बजटूं कागज़ी कार्रवाई करे लखें रुपयनि जे अंदाज़ में असांजा नुमाइंदा खाइनि था, पर अवाम जे लाइ का बि भलाई न थी आहे। शहर जूं नालियूं जेके आहिनि उहे साफ़ कोन थियूं थियनि,
शहर जी हालत अहिड़ी आहे जो 8 ॾींहं नालियूं साफ़ थियूं थियनि ऐं उहे धप करे थियूं वञनि, गंदगी थी वञे। असां वटि पब्लिक हेल्थ जे वारनि हींअर ताईं को बि पैकेज न ॾिनो आहे। सॼो रमज़ान शरीफ़ गुज़री चुको आहे ऐं अवाम जेको आहे उहो जर जो सैंखे वारो पाणी थी पिए। का बि असां वटि सहूलियत गवर्नमेंट जे तरफ़ां कान्हे। गवर्नमेंट खां जेके ख़र्च कया, वाटर सप्लाई स्कीमूं ठहियूं, उहे शायदि नाकारा तरीक़े सां ठहियूं जेके न हलियूं। ऐं हींअर असांजी यूनियन काउंसिल में जेको आहे अमलो बि कोन्हे। ख़बर न आहे त बजटुनि जो छा सिलसिलो आहे, कीअं थो हले पियो। अञा ताईं अवाम जे लाइ का बि मोट कान्हे। तालके फैज़गंज सां एतिरी ज़्यादती आहे जो चऊं त असां सां वधि में वधि नाइंसाफ़ी कई वई आहे। साईं, तव्हांखे मां हिकिड़ो अर्ज़ु थो कयां त पब्लिक हेल्थ अञा ताईं का बि असांजे तालके ते नज़रसानी न कई आहे ऐं न हू कंदा। हू सिर्फ़ु पंहिंजा TADA पंहिंजा बिल ठाहे पंहिंजा घर था भरनि। अवाम सां कंहिं जी बि कुर्बत का कान्हे जो चइजे त अवाम जे लाइ कंदा। हो पंहिंजे पेट जे लाइ नौकरियूं वरितियूं अथनि ऐं पंहिंजे पेट जे लाइ कंदा। हिते जेको तालके फैज़गंज में असांजी ज़राइत जो बेड़ो ॿोड़ियो वियो आहे, जागीरदार वॾेरनि जूं 500, 1000, 5000 एकड़ जा हू मालिक आहिनि ऐं हो वाहन खे कट ॾेई पंहिंजो केलो था भराइनि, सारियूं था काइनि, कमनि था काइनि, जेको क़ानूनी तरह ज़िले खैरपुर में इन्हनि शयुनि ते बैन लॻल आहे। पर उहो जेको आहे सो कमु जारी आहे ऐं ग़रीब जेके 20 एकड़ 10 एकड़ वारा आहिनि उन्हनि वटि वेले जो अटो कोन्हे, उन्हनि जूं ज़मीनूं गैराबाद आहिनि। जी नाज़रीन, तव्हां शहरी ताज सदर अहमद हुसैन चांग जी तव्हां इहे ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं हुनजो इहो चवणो आहे फैज़गंज उनजे भर पासे वारनि इलाइक़े में 19 वाटर सप्लाई स्कीम आहिनि जॾहिं 46 करोड़ रुपया बजट रखी वई ऐं हेॾी बजट रखण बावजूद बि हिन वक़्तु ताईं फैज़गंज ऐं हुनजे भर पासे इलाइक़नि में गंदे पाणी जी फिनाइल में जारी आहे। शहरी ताज सदर अहमद हुसैन चांग वॾे वज़ीर मुरादिल शाह DC खैरपुर ऐं वस वारनि खां घुर कया त तालके फैज़गंज में पाणी फिराम कयो वञे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां समाजी अॻवान ऐं एडवोकेट फ़िरोज़ चांग मौजूदु आहे ऐं असीं फ़िरोज़ चांग इहो पुछा कंदासीं त तालके फैज़गंज ऐं हुनजे भर पासे इलाइक़नि में वाटर सप्लाई स्कीम हुअण बावजूद बि जेके फैज़गंज वासी आहिनि उहे मिठे पाणी जी सहूलियत खां महरूम बणियल आहिनि। साण ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर हुननि जो छा चवणु आहे। असां वटि 42 करोड़ रुपए जी स्कीम आहे तालके फैज़गंज जे आसपास में, 42 करोड़ रुपए जी। हाणे इन स्कीमनि में आहे मेन पक्का चांग, ॻोठ मज़ार ख़ान चांग, मशकूल ख़ान बलादी, रहमतुल्ला चांग, अरारो ऐं भंगू भेण, करूंड या हुसैन पातो ऐं उन खां पोइ मोहबुशा। इहे काफ़ी स्कीमूं आहिनि जेके नॉन फंक्शनल आहिनि, अञा ताईं बंदि पियूं आहिनि। उन्हनि जो जेको मटीरियल हुयो, सामान हुयो, उन्हनि में एतिरी त वणकारी लखें रुपए जा त रुॻो उन में वण हुया जेके ही पाण खाई विया। ऐं तव्हां ॾिसो हाणे हिन पक्का चांग वारी वाटर सप्लाई में इन में पाणी बीठो आहे जेको केॾीमहिल साओ आहे हिकु तलाउ में, ॿिए तलाउ में ॻाढ़ो पाणी थी वियो आहे गर्मी में, उस में बि, जंहिंमें सांखियो अलाए केतिरियूं बीमारियूं जीत ॾेडर जेके आहिनि उहे मुआ पिया आहिनि। हाणे उन्हनि मरण जे करे उहे जेकॾहिं कॾहिं हू टेस्टिंग तौरु जेकॾहिं हलाइनि था, उहो पाणी घरनि में अचे थो, माण्हू उहो पीअनि था त उहो हिकु त पाइप फाटा पिया आहिनि, घरनि ताईं पहुचे कोन थो। तव्हां वेंदो पक्का चांग में ॾिसंदो त हर गली में 5-5, 8-8 पाइप फाटा पिया आहिनि जेके उनखे ऑपरेशन वारा उनखे सही नमूने सां ॻंढिनि नथा। ऐं वरी उहो पाणी अचे थो इतफ़ाक़ सां, जेकॾहिं कंहिं माण्हू इस्तेमालु बि करे विधो त उहो माण्हू माना ॿिए ॾींहं ते बीमार आहे ऐं उन ते बीमारी हावी थी वञे। ऐं रहमतुल्ला चांग में तव्हां वञी ॾिसो उते बीमारी थी वई आहे, हेपाटाइटिस C जी B जा केस थी विया आहिनि। एतिरा माण्हू उते मरी विया आहिनि जंहिंजो को अंदाज़ो न आहे। पर हिननि खे को चवण वारो कोन्हे जो हिते जेको आहे सो स्कीम हले, स्कीम फंक्शनल थिए, ख़बर न आहे। कंहिंजे करे ही सॼो सिस्टम जेको वाटर सप्लाई जेको पब्लिक हेल्थ जो कमु आहे, पब्लिक हेल्थ माना पब्लिक सां रिलेटिव आहे इहो खातो। ऐं उन में उन्हनि जो लाज़मी आहे त उन में पब्लिक खे सहूलियत मिले, आवाम खे सहूलियत मिले, जेका अॼु ॾींहं ताईं न मिली सघी आहे। सही लिखत में एप्लीकेशनूं चवंदो, तव्हां एहतिजाज चवंदो
हिते रोड बंदि थिया, हिते वॾा जेको आहे सो हिननि जे ख़िलाफ़ु जॾहिं हानी साहब आयो उन जे अॻियों स्ट्राइक कई वई, जंहिंमें आउं पाण हुयुसि। त उन में एहतजाजनि खां बावजूद बि हिकु त पब्लिक बि ख़ुदि इन रहमतुल्लाह खान चांग जी जेके उन जा जेके गेट आहे ॻोठाणा गेट खणी आहे, उन जेके गेट आहे उहे ॻोठाणा चोरी करे विया। इन्हनि जी सार संभाल मशीनरी आहे, को माना ऑफिसर को उते माण्हू मुक़ररु ई कोन्हे, उते को पटे वालो न आहे, उते को ऑपरेटर न आहे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहे शयूं चोरियूं थियनि थियूं। उन ते बि जेको आहे सो न हिननि कॾहिं FIR कटाई आहे, न को का उन जी का पोइवारी कई आहे त उहो सामान काॾे वियो कयो। उन में हिननि जो ख़ुदि जेको अमलो आहे उहो बि इन वाला वॾी हथी त उन्हनि जी आहे। तव्हां पका चांग वाटर सप्लाई ते वञी ॾिसो त उन ते एतिरी जेको आहे सो माना चोरी जो सिस्टम आहे, रोज़ का न का उतां चोरी आहे। पर उन ते को बि SDO इंजीनियर को बि उन्हनि खां पुछण वारो न आहे त इहा शइ चोरी छो थी, काॾे वई। हाणे बजट उन्हनि जी इहा त चवणु बिल्कुलु ग़लति आहे त बजट नथी मिले। इहो त हाणे पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, असांखे माना इहो त सुवाल ई अजायो आहे त बजट नथी मिले। बजट मिलंदो आहे, MP खटियल हुजे, हारायल हुजे, उनखे पंहिंजी जेका बजट हूंदी आहे, अलाउंस हूंदा आहिनि, उहे बिल्कुलु मिलंदा आहिनि। अॼु बि तव्हां वञी कढायो हुते तव्हांखे साफ़ ई आहे, तव्हांखे हर शइ मिली वेंदी। तव्हां उन में ॾिसी वठंदो त बजट मिले थी या नथी मिले। हीअ पहिरियों टेन्यूअर आहे जंहिंमें MNA जी सीट जेका आहे फज़ल शाह साहब खटी आहे। इंशाअल्लाह उन में जेके शहरी आहिनि, फैज़गंज जी आवाम आहे, साईं खे उन साईं जे बारे में साईं उन सां डिस्कस बि कयो आहे त माण्हुनि जा मसइला कीअं हल कजनि। साईं हिकु ॿ दौरा बि कया आहिनि, हिते अचणु वञण बि साईं शुरू कयो आहे। इंशाअल्लाह साईं जे टेन्यूअर में ऐं असांजो जेको आहे बैरिस्टर शिरा शौकत राजपर इंशाअल्लाह हिन दौर में इहे स्कीमूं स्टार्ट कराईंदा ऐं फैज़गंज जी आवाम जे लाइ उहे जेके आहिनि साबित कंदा त असां तव्हांजे लाइ हिते आया आहियूं ऐं असां हिते कमु करणु आया आहियूं ऐं फैज़गंज जी आवाम खे मिठो ऐं साफ़ु पाणी मिलंदो। ऐं फिरोज चांग इहो चवणु आहे त हिते 19 स्कीमूं आहिनि, तंहिं बावजूदि फैज़गंज ऐं उन जे भर पासे इलाइक़नि में जेको पाणी जी जेका फिरामी बंदि आहे। ऐं जो इहो चवणु पीपुल्स पार्टी जनरल सेक्रेटरी बैरिस्टर शिरा शौकत राजपर साम्हूं जी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन हिन मसइले ते नोटिस वरितो आहे ऐं तमामु जल्द इहे जेके स्कीमूं उनखे चालू करे फैज़गंज ऐं उन जी भर पासे वारी आवाम खे मिठो ऐं साफ़ु पाणी ॾिनो वेंदो।